निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि ते ॿधल कमेटी ऐं बलोच यकजहती मार्च जे नुमाइंदनि में ॻाल्हियुनि बाद गिरफ़्तार औरतूं ऐं ॿार आज़ाद। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ इस्लामाबाद में बलोच मार्च मां गिरफ़्तारियुनि जो नोटिस वठंदे जाच लाइ टिरुकनी कमेटी जोड़ी हुई। कमेटी में सुदसमा वारे निगरान वज़ीर मुर्तज़ा सोलंकी, फवाद हसन फवाद ऐं जमाल शाह शामिल। मार्च जे नुमाइंदनि सां ॻाल्हियुनि बाद कमेटी मेंबर्स जी IG इस्लामाबाद सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त बलूचिस्तान खां आयल माण्हुनि शरंगेज़ी न कई। कुझु मक़ामी माण्हुनि सूरतहाल ख़राब करण जी कोशिश कई। कुझु माण्हू बुटूं ॿधी आया ऐं पथरा कयो। उन खां पोइ सूरतहाल ख़राब थी वई। पुलिस का बि अगराई न कई हुई। गिरफ़्तार समूरनि औरतुनि ऐं ॿारनि खे आज़ादु कयो वियो आहे। जिन मर्दनि जी सुञाणप थी उन्हनि खे बि आज़ादु कयो आहे। जेके माण्हू FIR में नामज़द आहिनि उन्हनि बाबति सुभाणे ताईं रिपोर्ट अची वेंदी। कुझु मर्द अञा बि जाच में शामिल आहिनि। वज़ीर आज़म ऐं काबीना आॾो सुभाणे सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं।